जय झूलेलाल। सिंध मुंहिंजी अम्मा सिंधी गीत पोस्टर जो संत साईं लालदास जन कयो विमोचन। त ख़बर बिलासपुर मां आहे त सिंधी भाषा खे युवा पीढ़ी बोलचाल में आणण ऐं सिंधी सभ्यता सां रूबरू कराइण लाइ सिंधी समाज जा कलाकार राज केशवानी जी सतत प्रयास में रहंदा आहिनि त सिंधी समाज में हमेशह नया सिंधी गीत अचनि ऐं सिंधी भाषा जी यादियूं तरोताज़ा हुजनि। त इन ई श्रृंखला में राज केशवानी समाज जी बहितरीन अदाकार उषा आमेसर, प्रिया मूलचंदानी, सोना संतवानी, माजिदा ख़ान सां गॾु मिली करे नयो गीत सिंध मुंहिंजी अम्मा वठी करे आया आहिनि, जंहिंजे पोस्टर जो विमोचन अॼु श्री सिंधु अमरधाम आश्रम, श्री झूलेलाल मंदिर, चक्करभाटा जे संत साईं लालदास जन जे कर कमलनि द्वारा कयो वियो। गीत में स्वर ऐं संगीत बिलासपुर जे राज केशवानी ॾिनो आहे। बेहद मनमोहक प्रस्तुति ॾिनी आहे। छायांकन सत्यप्रकाश वैष्णव ऐं कोरियोग्राफी राजू कामटी, म्यूज़िक अरेंजर शिवा मेश्राम जो आहे। त सिंधी समाज जी संस्कृतीअ खे पुनः यादि दिलाईंदो आहे। इहो कर्णप्रिय मधुर गीत सभिनीनि जो दिलि जीते वठंदो, अहिड़ो विश्वास राज केशवानीअ व्यक्त कयो आहे। त RK प्रोडक्शन जो इहो गीत ॾाढो ई जल्द सिंधी समाज लाइ हिकु वॾो सुंदर ऐं शानदार गीत साबित थींदो। गीत खे जहिड़े प्रकार सां फिल्मायो वियो आहे, महसूसु कयो वञे थो त सिंधी संस्कृतीअ खे यादि दिलाइण जी हिकु विशेष कोशिशि कई वई आहे। गीत खे काफ़ी मनमोहक लोकेशन ऐं छत्तीसगढ़ जी बहितरीन वादियुनि में फिल्मायो वियो आहे। राज केशवानी हिन खां पूर्व बि अनेक छत्तीसगढ़ी हिंदी एल्बम में गीत संगीत ऐं स्वर ॾेई चुकिया आहिनि। हिन खां पूर्व सिंधी भाषा में ठहियल फिल्म लखी मुंहिंजो लखन में हिननि गीत संगीत ॾिनो हुयो, जंहिंजा सॼा गीत सुपरहिट थिया हुया। हिन जे अलावा हाणे बि इन्हनि जा अन्य गीत, अन्य वीडियो एल्बम ॾाढा ई जल्दी रिलीज़ थियण वञनि था। त इहे सॼा गीत RK प्रोडक्शन जा दर्शक ॾिसी सघंदा आहिनि। हिन गीत खे प्रसारित करण लाइ अनमोल रतन सुहिणा सिंधी पुणे जी संस्था सहयोग करे थी ऐं एल्बम जे गीत जो प्रचार प्रसार संस्था जा मुरली अदनानी जन, डॉक्टर गुरमुख जगवानी जी, मोहन के सोनी ऐं पीतांबर पीटर दलवानी जी द्वारा पूरी मेहनत ऐं लगन सां कयो वञे थो। त भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री विनीता भावनानी ऐं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे संरक्षक DD आहूजा, पूज्य सिंधी बिरादरी पंचायत जा अध्यक्ष उमेश भावनानी जन खां बि पोस्टर विमोचित करे आशीर्वाद वरितो वियो। त हिन अवसर ते मां कलावती दुसेजा, सिंधु आर्ट ग्रुप जा सचिव जगदीश जग्यासी, पत्रकार विजय दुसेजा, रवि भाई, पिंटू भाई, गोविंद दुसेजा उपस्थित हुया। त असांजे समाज जी संस्कृतीअ जी हिन ख़बर खे लाइक कयो, प्रचार प्रसार कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, सिंधियत वधायो। जय झूलेलाल।